अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। आऊं आहियां पंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। न्यूयॉर्क जे सियासत में तारीख़ रक़म थी वई आहे, जिते युगांडा में ॼावल पाकिस्तानी नस्ल जो नौजवान सियासतदान ज़ोहरान ममदानी शहर जो न रुॻो पहिरियों मुसलमान मेयर बणिजी वियो आहे, पर हू हिकु सदी में सभ खां नंढे उमिरि जो मेयर पिणु आहे। न्यूयॉर्क जे रियासती असेंबली जे चोटीं विरहनि जे मेंबर ज़ोहरान ममदानी, जंहिं ही साल हिकु आम उम्मीदवार तौरु शुरू कयो हो, सो ॾिसंदे ई ॾिसंदे मुक़ाबले में सभ खां मथे पहुची वियो। संदसि इहा चूंड तरक़ी पसंदनि लाइ हिकु अहम मोड़ आहे ऐं शहर जे सियासत जे मर्कज़ में तब्दीली जो इशारो ॾिए थी। न्यूयॉर्क जो मेयर बणजण जे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे मुदाख़लत सबबि गैर मामूली तवजो मिली। ट्रंप वोटरनि ते ज़ोर भरियो त उहे ममदानी खे वोट न ॾियनि ऐं उन जे बदिरां संदसि देरीना अॻूणी गवर्नर एंड्रयू कुओमो जी हिमायत कनि। कुओमो डेमोक्रेटिक प्राइमरी में शिकस्त खां पोइ आज़ादु उम्मीदवार तौरु चूंडनि में हिसो वरितो। ट्रंप इलेक्शन खां हिकु ॾींहुं अॻु सोशल मीडिया ते लिखियो त तव्हांखे कुओमो खे वोट ॾियणु घुरिजे ऐं उमेद करणु घुरिजे त हू शानदार कमु कंदो। उनमें इहा सलाहियत आहे जेका ममदानी में नाहे। ज़ोहरान जो पूरो नालो ज़ोहरान क़ौमी ममदानी आहे। पैदाइश 1991 ईस्वी में युगांडा जे गादीवर शहर कमयाला में ॼाओ। वालिद महमूद ममदानी हिकु पाकिस्तानी युगांडा नस्ल जो सियासत जो माहिर प्रोफेसर आहे। वालिदा मीरा नातर मशहूर फिल्म साज़ आहे, जंहिं बॉलीवुड ऐं हॉलीवुड में मूनसून वेडिंग ऐं दी नेमस्निक जहिड़ियूं फिल्मूं ठाहियूं आहिनि। हू 7 सालनि जी उमिरि में पंहिंजे ख़ानदान सां गॾु न्यूयॉर्क आयो ऐं ब्रैक्स जे मज़दूरी कंदड़ ऐं सक़ाफ़ती तौर ते मतनू इलाइक़े में पलियो। अमली ज़िंदगी तालीम हासिल करण खां पोइ हुन फोर किलोज़ प्रोनेशन काउंसलर तौरु कमु कयो। ही उहो सलाहकार हूंदो आहे जेको ग़रीब ख़ानदाननि खे कर्ज़ जे करे घरनि मां ज़बरदस्ती बेदख़ली खां बचाइण में मदद कंदो आहे। हिन जो ही तजुर्बो अवाम जे भलाई ते मबनी संदसि सियासत में वाज़े नज़र अचे थी। सियासत ॾांहुं अचण खां अॻु ज़ोहरान ममदानी फ़न जे मैदान में क़िस्मत आज़माई हुई। मिस्टर कार्डिमम यानी इलायची वारो जे नाले सां रेप गाना ॻाईंदो हो। 2019 ईस्वी में संदसि गीत नानी ख़ासो मक़बूल थियो। हुन चयो आहे त फ़नकार हिन दुनिया जा कहाणीकार आहिनि ऐं असांखे यकीनी बणाइणो आहे त उहे रुॻो नाले मात्र असां सां गॾु न हुजनि, पर असां उन्हनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए हलूं। इंतिख़ाबी नारा ऐं कामयाबी। 2020 ईस्वी में रियासती असेंबली जे चूंड खटण खां पोइ मेयर जे चूंड लाइ संदसि मुहिम न्यूयॉर्क जे आम माण्हुनि में तमामु घणी मक़बूल थी। संदसि मुहिम बुनियादी तौर ते हिकु सोशलिस्ट नज़रियो पेश कंदी हुई, जंहिंमें हुन शहर में रिहाइश, ट्रांसपोर्ट ऐं खाधे पीते जे सहूलतनि खे वधीक मुनसिफ़ाणो बणाइण जो वाइदो कयो। संदसि मशहूरु नारो हो मुफ़्त बसूं, खाधो ऐं सस्ता घर, मतलब रोटी, कपिड़ो ऐं मकान। मुसलमान हुजण ममदानी पंहिंजे मुस्लिम अक़ीदे खे पिणु इंतिज़ामी मुहिम जो हिकु अहम हिसो बणायो ऐं शहर जे ख़र्चनि जे बहिरान बाबति उर्दू में हिकु वीडियो पिणु जारी कई। टीवी ते थियल हिकु मुबाहिसे दौरान जॾहिं एंड्रयू कुओमो बार बार ममदानी जो नालो ग़लति वरितो, तॾहिं ममदानी तहमुल सां खेसि चयो त मुंहिंजो नालो ममदाली आहे ऐं पोइ कुओमो जे इस्तीफ़ा जो हवालो ॾींदे चयईं, मूं कॾहिं बि शर्मिंदगी सबबु इस्तीफ़ा न ॾिनी आहे। मूं कॾहिं बि ग़रीबनि जे सिहत जी रिथा में का कटौती नाहे कई। मूं इहो सभु कॾहिं नाहे कयो छाकाणि त मां अव्हां मां न आहियां, मिस्टर कुओमो। इहो जवाबु फौरी तौर ते वायरल थी वियो। ममदानी जे हिमायत कंदड़नि में नौजवान वोटर, परॾेही ऐं तरक़ी पसंद तबक़नि समेत लॻभॻि 40,000 रज़ाकार शामिल हुआ, जन सिंधी, हिंदी, उर्दू, बंगाली ऐं स्पेनिश ॿोलियुनि में घर घर वञी संदसि मुहिम हलाई। हाणे सुवाल इहो आहे त छा ज़ोहरान ममदानी बग़ैर कंहिं इंतिज़ामी तजुर्बे जे ट्रंप इंतिज़ामिया जी मुख़ालिफ़त ऐं वॾनि वाइदनि खे पूरो करण में कामयाब थी सघंदो ऐं न्यूयॉर्क में पंहिंजे जमहूरी सोशलिस्ट नज़रिए खे अमली जामू पाराए सघंदो? सॼी दुनिया जूं नज़रूं इन नौजवान ते लॻल आहिनि। जी नाज़रीन, इहो हुयो असांजो अॼु जो टॉपिक। जेकॾहिं अव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।
अल्लाह भाई।